अस्सलाम वालेकुम संगत, उम्मीद है खैर खैर सां हूंदो। जीअं सुबुह जो उथियासीं त यासीन वठी आयो खीर त चांहि ठाहीसीं। पोइ यासीन ॾिनी सॼे घर खे ॿुहारी, जेको VIP साफ़ करे छॾियईं। पोइ वेंदा आहियूं ॿाहिरि भाॼी वठण लाइ, त ॿाहिरि माशाल्लाह मौसम बि फर्स्ट क्लास हुयो। भेनर मूंखे ॾाढो सुठो लॻो, आउं भेरो ठाहींदमि। पोइ ईंदा आहियूं भाॼी वारी शॉप ते, हिते भाॼी वठंदा आहियूं, साए तोरियूं ऐं टमाटा ऐं आलू वठी वरी ईंदा आहियूं आयल वठंदा आहियूं। पोइ ईंदा आहियूं बर्फ़ वारे वटि, बर्फ़ वठंदा आहियूं। पोइ ईंदा आहियूं मसाले जी पुड़ी वठंदा आहियूं, मसालो वठी ऐं ईंदा आहियूं घर। बोरची बची वेंदो आहे, पोइ इहे मानी पचाईंदो आहे, पोइ पेस्ट करे विञण वेंदो आहियां। फ्रेश थी करे लेक्चर ॿुधंदो आहियां डेयर सर जो, इंग्लिश जो लेक्चर हूंदो आहे। पोइ थींदे मंझंदि जी मानी बि तयारु, पोइ मानी खाईंदा आहियूं। पोइ मुंहिंजे रूममेट मूंखे पेपर ॾींदो आहे, जेको चवंदो आहे पेपर ठाहियो, तव्हांखे पैसा ॾींदासीं। त आउं पेपर उर्दू जो ठाहींदो आहियां। पोइ थींदो आहे असर निमाज़ जो टाइम, असर जी निमाज़ पढ़ी करे ईंदा आहियूं घर। पोइ आउं पंहिंजे कम खे जारी रखंदो आहियां। हिते उज़ैर भाउ सुतो पियो हूंदो आहे। पोइ थींदो आहे मगरिब निमाज़ जो टाइम, पोइ मगरिब निमाज़ पढ़ी। अगरि ही तव्हांखे व्लॉग पसंदि आयो, जो लाइक ऐं सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। ख़ुदा हाफ़िज़।